नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त भिटशा जी नगरी में रमज़ान ऑडिशन ते अमल न थी सघियो है। महांगाई जो जिन बोतल में बाहर निकरी आयो है, जैं आवाम जी चेल चिबी करे छड़ी है। वापारिन ऐं दुकानदारन रमज़ान शरीफ के बाबरकत महीने में लॉकडाउन में भरपूर फ़ायदो वठी रोज़मर्रा जी शयुनि जा अघ चोट ते चाढ़े छॾिया आहिनि। भिटशा शहर में मुनाफ़ाखोरन मुर्गिन, चांवर, अटो, दाल, खंड, फ्रूट ऐं सब्जी जा रेट वधाए छॾिया आहिनि। हुकूमत पारां जारी कयल रेट लिस्टूं भी गुम करे छॾियूं आहिनि। भिटशा में अटो 55 रुपया किलो, खंड 90, दाल चना 140, चांवर 100, घी 165, मुर्गी 350, मच्छी 400, हंदाणो 60, गिदरो 45, चीकू 120 रुपया, सरदो 80 रुपया, पपीतो 80 रुपया, खजूर 400 ऐं सब्जियुनि में भिंडी 40 रुपया, पटाटा 50 रुपया, तूरी 40 रुपया, मेहा 40 रुपया, टमाटा 20 रुपया, बसर 45 रुपया, वांगण 30 रुपया, तूरी 40 रुपया, वांगण 30 रुपया, करेला 50 रुपया, लीमा 350 रुपया फी किलो वेकरो कयो पियो वञे, जॾहिं त किलो 100 रुपया दर्जन वेकरो थियण लॻो आहे। भिटशा जी नगरी में ज़िले इंतज़ामिया समेत कंहिं बि अमलदार रमज़ान ऑडिशन की खिलाफ वर्जी जो नोटिस न वरितो है, जंहिं करे शहरी तोड़े रोज़ेदार सख्त परेशानी में वठिजी विया आहिनि। शहरनि ऐं रोज़ेदारनि हुकूमत सिंध तोड़े मटियारी जे ज़िले हुकूमत खां मुतालबो कयो त रमज़ान शरीफ जी बाबरकत महीने में वधीक अघु वठंदड़ वापारिन ऐं दुकानदारनि खिलाफ कानूनी कार्रवाई करे आवाम खे रिलीफ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा